रामपुर में अहले सुन्नत जमात पारा मस्जिद मुतवली जुल्फ़कार अली मलिक, मस्जिद पेश इमाम सदरुद्दीन हुसैनी, उस्ताद मोहम्मद इब्राहिम शेख, गुलाम अब्बास मलिक ऐं खलील अहमद शेख जी ज़ेर निगरानी में मस्जिद नूर मुस्तफ़ा में सालियानो जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे के खिताब कंदे अहले सुन्नत जे उलमा अल्लामा मौलाना हाफ़िज़ ग़ुलाम अकबर सेड़ो हुसैनी करबला वाक़े जे ते रोशनी विझंदे चयो त इमाम हुसैन व आलो अयाल समेत लाज़वाल कुर्बानी ॾेई रहंदी दुनिया लाइ मिसाल क़ाइमु करे विया। असांखे बि संदसि सुन्नत ते अमल कंदे इस्लाम जी अमली निफ़ाज़ लाइ जिदोजहद करणी पवंदी। ॿिए तरफ़ सिंध जे मशहूर नात ख़्वानन मोहम्मद इस्माइल हुसैनी, मोहम्मद इब्राहिम शेख मनक़बत पेश कया। जलसे में शहर ऐं इलाइक़े जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। जलसे में शरीक माण्हुनि खे नगर न्याज़ खारायो वियो। आख़िर में मुल्क ऐं क़ौम जी सलामती लाइ दुआए ख़ैर घुरी वई। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।